वालेकुम सलाम वालेकुम। ऐसा हारो बारो करके सलाम यू करो कदा। अरे खबर आने भागा खबर जे खरी मुझे इज्जत न थी दे हितेरी केडो थी नी कालू बैठो डांपर लगल थे छा न बल्लू बैठो अच्छा दिनो आगे बैठो वे अरे देर छो करे येरी समझा 50 फैक्ट्री पे आवे कौन जातो वे पंजर बैठ ढलू काथे हैं मला ताई पेरी गाल मुझो नालो ढलाना ढलू न पुट ढिलण देर छो कई दी साईं धोबीअ का जेके 5 रुपया ते पिया उन्हनि ते फेर ते बीठो त जीअं ही वञे त मां खणा खिलानत अरे मुझे ला सिगरेट वो कोन वठी है वे खा गया बस no गाल बुधो साईं नौ सा बुधो अचे हिते त मुझी इज्जत कोन था के भला होने सामू त मुझी कुछ इज्जत कजो न भला फिक्र ही न कयो सा बुधो अचे मता का बटे सवाल पूछा तो तैयारी तो कराया सवाल ना जवाब दीजो ठीक है ना बा हाणे मूंखे इहो ॿुधायो त घणे मां घणो बरसात किथे पवंदी आहे नावदा दुबई तूं ॿुधा भाई घर का घर में ये बाथरूम में बसंदो शाबाश वॾो नालो रोशन कयो ॿियो सवाल तव्हां खां मां इहो पुछंदुसि त इहो मूंखे ॿुधायो त चंड परे या कराची दिलू पुट तूं ॿुधा कराची परे आ कीअं भला छो त भई केतिरो के त असां डेली रात खाऊं कराची त असां ॾिठी कोन्हे शाबाश चल साईं बिस्मिल्लाह छा है बा साफ करो मां गटर साफ करा भले कर कहिड़ी बदतमीज़ी आहे मां तव्हां स्कूल हींअर छो बंदि कराया पियो बाबा साहब कहिड़ो आहे ड्राइवर मुंहिंजो गिलत थे न साईं मास्टर कीअं रहे ॿार साईं ॿार दारू भाई कुर अगर सवाल उछले असली जवाब एड़ो फिटी के ने छा बुधाया त हिकु उछलाए न सही सवाल ख़बर पची वेंदी छोकिरा मूंखे ॿुधायो त पाण ॿ घणा थिया अरे बई में चार तने खबर ना खबर जा बई में चार तने जी खबर ना हा चार थींदा चार ॿुधो ने ॿुधो मां ई ॿियो सवाल इहो आहे 16 सवाल तो तव्हां खां पुछां पर तव्हांजी का हालत कान थी लॻे हेबर जो दरवाज़ो कंहिं भॻो अरे ढिलू तोखे खबर ना है केतिरो तो भगो त साईं कसम आहे ख़ुदा जो मूं कोन भॻो तू भी तू ॿुधा साईं उन्हें आई कोन साईं कोन आई गलती न कर असली के दरवाज़ो भगवा तंगो मो भाई छी का अंदर तो के खबर ना है केवल जो दरवाज़ो के भगो आपको दरवाज़ा भने दो तो अच्छा वाह सही वाह जहिड़ो उस्ताद तहिड़ा शागिर्द अरे तव्हांखे ख़बर न आहे त ख़ैबर जो दरवाज़ो हज़रत अली साईं भॻो हो